नदी पनवाकिल वेझो क़ौमी शाहरा ते ॿिनि मोटरसाइकिलनि में आमो साम्हूं टक्कर सबबि हिकु ॼणो फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर एहसान भट्टी। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, पनवाकिल क़ौमी शाहरा ते हादसो पेश आयो आहे जंहिंमें हिकु नौजवान फौत थियो आहे, ॿ ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। पनवाकिल क़ौमी शाहरा ते VIP गेट वेझो कोफनाग रोड हादसे में हिकु नौजवान ऐं पंहिंजो ॿ ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, हिकिड़ो नौजवान फौत थी वियो आहे। मोटरसाइकिल हादसे जे नतीजे में ॿ जेको मोटरसाइकिल सवार हुया आमो साम्हूं हुनजो टकर थियो, जंहिंमें हिकु नौजवान फौत थी वियो। हादसे में फौजी मोहम्मद हसन रहियो फौत थी वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में मोहम्मद याकूब चाचड़ ऐं नसीर अहमद चाचड़ जेको आहे सो शामिल आहिनि, जिन खे नाज़ुक हालत में तालका अस्पताल पनवाकिल खां इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण बाद सखर जी सिविल अस्पताल में मुंतक़िल कयो आहे। इन शाइदनि मूजिबि हादसो तेज़ रफ़्तार सबबि पेश आयो। इतलाह मिलण ते पनवाकिल सिटी पुलिस जेको आहे सो पहुची करे वाक़े वारी हंधि पहुती, जॾहिं त मरहूम जे वारसनि जो चवणु आहे त ॿिनि मोटरसाइकिल जे टकर सबबि मोहम्मद हसन जेको ड्राइवर आहे मौक़े ते ई फौत थी वियो, जॾहिं त ॿिया जेके साथी हुआ सख़्तु ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी उते जेको आहे सो कार्रवाई जारी आहे ऐं लाश खे तहवील में वरितो वियो आहे। जी एहसान, तव्हांजी महिरबानी।